काफ लीग अगवान ऐं पंजाब असेंबली के स्पीकर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त जन खे आन बोर्ड थियण घुर्जे हा उहे शहबाज शरीफ सां गॾु न हुआ। शहबाज शरीफ जी पंहिंजी हैसियत आहे पर हू पंहिंजे भाउ जे वेटो जो रुख तब्दील नथो करे सघे। ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे परवेज़ इलाही चयो त शहबाज शरीफ 35 सालनि खां पोइ असांजे घर आयो, उते जेका ॻाल्हि ॿोल थी उन खां पोइ असां संदसि दावत ते छो न वियासीं। परवेज़ इलाही चयो त असां शरीफ भाइरनि सां तमामु घणा मुहतात आहियूं, हुननि नए सिर शुरुआत कई आहे, तंहिं करे मूं सोचो त हिकु वॾो वफ़द मोकिलींदासीं। हुन चयो त जन खे आन बोर्ड थियण घुर्जे हा उहे शहबाज शरीफ सां गॾु बोर्ड ते न हुआ। मिसाल तौर मरियम बीबी खे पसंदि न हो, बीबी ग्रुप महसूस कयो त असां सभु कुझु उन्हनि खे ॾेई छॾियूं। जन वटि 7 या 10 सीटूं आहिनि। नून लीग अगवान चयो त असां वटि शरीफ ॿाहिरनि जी पूरी तारीख़ आहे, असां सां 3 भेरा अॻु बि ईअं थी चुको आहे। नून लीग वारा असांखे बि मुतमइन करे रहिया हुआ त आसिफ ज़रदारी खे बि। हुन चयो त हिननि जी बदकिस्मती ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे त असांखे शयुनि जी ख़बर आहे। असांखे ॿुधायो वियो त असांजो मुद्दो 3 खां 4 महीना आहे, उन खां वधीक न आहे ऐं उहो तय थियल आहे। हुन वधीक चयो त PTI सां साॻी वक़्तु सीरीज़ ऑफर हली रही हुई। वज़ीर आज़म इमरान खान पाण फ़ोन करे चयो त हू मुंहिंजे अचण जो इंतज़ार करे रहियो आहे। परवेज़ इलाही चयो त MQM बि आन बोर्ड आहे, खेनि गवर्नरशिप में ॿियूं वज़ारतूं ॾींदासीं।